शांति हाणे असां बाबा खे यादि था करूं। महात्मा त्रिपुटी तीर्थ में हाँ निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हि ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मूंखे मदद बाबा ब्रह्मा जे कम द्वारा सुवंदा मीठे मीठे बार बाबा सुवंदा कि हाणे आत्माउनि खे वरी खां परमात्मा अची करे सुधारणा आहे। भगवान अची करे आत्माउनि खे लायक ठाहिणा आहे। कि मुंहिंजा ॿार जेका आहिनि आत्मायूं परमात्मा जा ॿार आहिनि। हिन समय सभी आत्माउनि जो संस्कार स्वभाव ख़राब है। भगवान शरीरनि खे न ॾिसो, भगवान आत्माउनि खे ॾिसी करे थींदो आहे त सभी आत्माउनि जा स्वभाव संस्कार ख़राब थी विया। पंहिंजी स्वभाव संस्कारनि खे पंहिंजी आत्मा खे पावन करण लाइ परमात्मा खे यादि कयो। भगवान चवंदो कि घर में ॿार हूंदा आहिनि, मापी ॿार ॼमे ऐं मापी छा चवंदो आहे तुंहिंजे घर जो वारिस आयो। ॿार जी सेवा में थी लॻी वेंदो न मापी। ॿार ॼमियो मापी छा थी वेंदा आहिनि, ॿार जा सेवादारी थी वेंदा। उथंदे वेंदे खाईंदे पीअंदे सोचंदा कि कीअं हर कर्म करो, कीअं सभिनि खे पालो। त बाबा चए थो त मापी छा थी वियो, सेवादारी थी वियो। त बाबा चए थो कि उहो परमात्मा भी असांजो हिन समय सेवाधारी थींदो पूरी विश्व जी आत्मा। बाबा चवंदा कि हाणे ॾिसो मापी जेका हूंदा आहिनि उहे ॿारनि जे लाइ केतिरो कुझु कंदा आहिनि। त बाबा चवंदा ॾिसो मापी जेका आहे उहे ॿारनि जे लाइ केॾो कुझु कंदा आहिनि। सारी चीज़ूं वठी वेंदा, खिलौना, सुठे स्कूलनि में मोकिलंदा, कपिड़ा आदि सभु उन्हनि जे लाइ इंतजाम करे ॾींदा। लेकिन ॿार पढ़े न पढ़े, खिलौननि सां खेॾे न खेॾे, जेके बि चीज़ूं तव्हां ॾींदा आहियो उन्हनि जो सही उपयोग करे न करे त ॿार जे मथां आहिनि। हाणे उहो हुनजी बुद्धि, हुनजी सम्झ, हुनजी संस्कार जीअं हूंदा उन अनुसार स्कूल में विझो, पढ़े न त तव्हां छा करे सघंदा। हुनखे खिलौना वठी ॾियो, खेॾे न, हुनजो सही रीति सां उपयोग न करे। सुबुह खां राति ताईं पंहिंजी दिनचर्या, पंहिंजो ॾींहुं सुठी रीति न जीए, टाइम टू टाइम सभु कुझु न करे त हुन में तव्हांजो त कसूर न आहे न। उहे परमात्मा में असांखे चए थो। भगवान त असांखे रोज़ सुबुह जो माण्हू भगवान खे यादि थो करे त भगवान सुबुह सुबुह जो आत्माउनि में शक्ति भरे सघंदो आहे। भगवान त सम्झ ॾे थो, शक्ति ॾे थो, लेकिन असां हुन सम्झ खे ठीक रीति सां उपयोग में नथा लायूं। असां हुन शक्तियुनि खे ठीक रीति सां जीवन में न लाहींदासीं त हिन में भगवान जो कुझु कसूर थोड़ी थिए। और पाठ कंदा आहियूं, भगवान की यादि कंदा आहियूं त थोड़ी शक्ति मिलंदी आहे, थोड़ी शांति में समय ॾाढो सुठो। त हिनजो मतिलबु तव्हांजी शक्ति वधे थी, लेकिन सॼो ॾींहुं तव्हांजो सोचबो कर्म कीअं आहे। अगरि असांखे शक्ति मिले थी त असां सुठो सोचूं, ख़राब सोच बि ईंदी, लेकिन असांखे शक्ति मिली आहे त सुठो सोचे पंहिंजो जीवन ऐं ॿियनि जो जीवन सुठो ठाहे सघंदा आहियूं।
अॼु ॿारनि जो या पंहिंजी घर गृहस्थी में दुख अशांति या ॿार नथा पढ़नि या जीवन में जो भी ॿारनि जी तकलीफ़ हुन जो हुननि जी त संस्कार आहिनि आदती, पर मेन कारण घर में रहण वारा वॾनि। अॼु माण्हू सुबुह खां ई ॿारनि जे लाइ सोचे थो, संबंधनि जे लाइ सोचे थो, त तव्हांखे जो सुबुह सुबुह जो शक्ति भॻवान ॾे थो तव्हां हुनखे फालतू वेस्ट था करो। छोजो संबंधनि जे लाइ ॿारनि जे लाइ माण्हू उल्टो सुठो ई सोचतो, न ॾाढी जिद्दी आहे, ईअं न कंदी, पढ़ंदी न, खेती न आहे, ईअं नथी करे, त इहो जेको असां सॼो ॾींहुं सोचूं था न, जे तव्हां पंहिंजी आत्मा में जो शक्ति भरो था न, हुनखे हुनजो भविष्य ठाहिण में ख़तम था करे ऐं हुनजो भविष्य तव्हां बेकार था करो। अॼु ॿार चाहे त ॾाढो कुझु सुठो करे सघंदो आहे, लेकिन माउ पीउ जी चिंता, माउ पीउ जो उल्टो सोचणु, माउ पीउ जो मोह, सतत ध्यानु रखंदा आहियूं ॿारनि जो त ध्यानु। अरे तव्हांजी उल्टी सोच सां सॼो जीवन ख़राब थो थिए ॿारनि जो, अहिड़ो कहिड़ो ध्यानु था रखो। तव्हांजे मोह सां ॿार अॻियां नथा वधनि। ऐं ॾिसो जेको ॿार जे जीवन में अॻियां वधंदो आहे हुनजो हिकु कारण इहो बि हूंदो आहे कि हुनजे माउ पीउ जो हुनमें मोह न हूंदो, छोकी मोहवश ॿार अॻियां न वधी सघे। ॿार जो चाहे तो हुनजे आत्मा में वो गुण आहिनि त हुनखे उहो करण ॾे, हुनखे अॻियां वधण ॾे। लेकिन माउ पीउ जो डपु, माउ पीउ जो मोह, माउ पीउ जा उल्टा सुल्टा वीचार, माउ पीउ इहो चवंदो न असांखे पतो आहे न असांजो ॿार अहिड़ो ई आहे, असांखे पतो आहे असांजो ॿार ख़ुदि न पालिजी पाए, असांखे पतो आहे असांजे ॿारनि खे हथ में ई ॾियणो आहे, ख़ुदि न कंदो। इहो जेका ठप लॻाए छॾंदा आहिनि। असांखे पतो आहे असांजो ॿार ख़ुदि न करे सघंदो आहे, असांखे सभु रोटी पाणी चीज़ हुनखे हथ में ई ॾियणी, त तव्हां पंहिंजे ॿारनि खे सुधारो नथा, बिगाड़ो था। जेको तव्हां ॿारनि जे लाइ चिंता था करो न, इहे तव्हां ॿारनि जो भविष्य था ठाहियो, उन्हनि खे बिगाड़ो था, उन्हनि जो जीवन ख़राब था करो। तव्हांजी उल्टी सुठी सोच सां इहे जो चवंदा आहियो भई हिते मापी ते ईअं थींदा आहिनि कि न ॾिसी त ज़िद कंदी रोईंदी सही, ईअं न कर उहो रोईंदी। तव्हां हुनखे ॼाणंदा आहियो या तव्हां हुनजी सुठी ॻाल्हि नथा कयो, तव्हां हुनखे बिगाड़ण जे लाइ शब्द था कयो कि रोईंदी सही, चिल्लाईंदी सही, हीअं कंदो ई सही, ज़िद कंदो ई सही, ॾिसंदो त हुनखे सुठो ई न लॻंदो। त बाबा चए थो कि हाणे असां कंहिंजे लाइ बि ॿारनि जे लाइ छा, हिक ॿिए जे लाइ बि माण्हू चवंदो न इहे त न, हेॾे न हलंदा आहिनि, इहे न खाईंदा आहिनि, न खाईंदो ई न हेॾे हलंदो ई न, हुनखे पसंदि ई न। त तव्हां हिकु बार अगरि कंहिं माण्हू मना कयो, ॿियो बार तव्हां हुनजे लाइ रोज़ रोज़ सुठो सोचो कि न खाईंदो, न हलंदो, न ईअं कंदो, हीअ सभु थप्पड़ सां लॻाईंदा आहिनि माण्हू कि न कंदो ई न आहे, असांखे पतो आहे। जीअं सोचंदा आहिनि हा भई असांखे पतो आहे, असां हुननि खे पूरी रीति ॼाणंदा आहियूं, असां ॾाढो समझदार आहियूं, पर बात इहा ग़लति ॻाल्हि। कंहिंजे बि जीवन में न चइणो कि इहो कंदो ई न, बुरी ज़िद रोइण, चिटकण रोइण, जेकी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि न ॿारनि जे लाइ, जो माण्हू सोचंदा आहिनि कि न ईअं आहे, पढ़ंदी न, खेॾंदी रहंदी, पढ़ंदी न, कीअं चई सघंदा आहिनि, इसका फेल थींदी। तव्हांजो छा मतिलबु हुन आत्मा जे लाइ त ईअं था चओ, हिन जन्म में उहो तव्हांजो ॿार आहे, जो बि आहे, लेकिन आहे त आत्मा। अरे त आत्मा हिते पंहिंजो जीवन सुठो जीअण चाहींदी आहे, लेकिन हिन समय न देह जो संबंधी न हिक ॿिए खे मोह में फसाए करे वेठो, बंधननि में फसाए करे, ॿार वञी कान्हे, माण्हू वञी कान्हे। दुनिया में कोई आत्मा कुछ करण की तो माण्हू चवनि था न कुछ घटि थो थिए, ईअं
वो न आत्मा की वो विशेषता वो छा करे ॿुधाए। इंसान तो परेशान थी वेंदो न, चाहे ॿार आहे चाहे वॾो। घर में माण्हू चवंदा ॿार तूं इहो बि न कर, इहो बि न कर, बसि सोच रहा न कर, चुपचाप वेंदो। हाणे ॿार चुपचाप वेही करे छा कंदो? हिन खां पढ़ाई मिली नथी, कमु पुॼे नथो त करे छा? हुनखे कुझु त जेको हुनजी आत्मा जी इच्छा आहे, मर्ज़ी आहे, जेको हुनखे सुठो लॻंदो आहे उहो करणु करे। हिन करे इहो जेको समय थो हले न, हिन में अगरि हिकु सुख शांति सां रही सघंदा आहियूं, अगरि पंहिंजे मन खे ख़ुदा शांत रखणु चाहींदा आहियूं, पंहिंजे जीवन में सुख शांति चाहींदा आहियूं, त जो आत्मा जो भी सुठो कमु करे थी न, ये आत्मा अगर पढ़ाई लिखाई नथी करे, लेकिन टाइम से उठे थी, वेती, खाए थी, पिए थी, संबंध व्यवहार में अची थी, खेॾे थी, तो हुनखे वो करण ॾियो न। हिकु पढ़ाई जे कारण असांखे हुननि खे बाक़ी चीजुनि सां वंचित करे छॾनि। जेको हुनखे सम्झ में न अचे थी, जॾहिं हुनखे सम्झ में अचे थी, लेकिन वो बाक़ी कम तो सुठे दिल से करे थी न। अॼुकल्ह ॿार घर जो कमु सुठो कंदा, पढ़ाई न कंदा, लेकिन पढ़े लिखे नथी सॼो घर जो कमु बि घटि ॻाल्हि आहे। पंहिंजी पाण उथण वेहण खाइण पीअण, त इन्हनि जा माण्हुनि जा ॿार त ॾिसो, हर हिकु आत्मा में विशेषता हूंदी आहे। कोई ॿार में कहिड़ी विशेषता हूंदी आहे कि इंसान में, त आत्मा खे ॾिसो, चाहे ॿार आहे चाहे घर जो कहिड़ो बि माण्हू, चलो धंधो नथो करे, घर में ई वेठो आहे, लेकिन पंहिंजो शरीर खे स्नान पाणी ठीक रीति कराए थो, उहो त हले थो न। त हुनखे हुनमें संतोष रहो, पोइ हुनखे धीरे धीरे ॿिए कम में इन्वॉल्व करो। कुझु न कुझु इंसान कंदो रहे। ज़रूरी न आहे ॿार पढ़े, ज़रूरी न ॿार वॾा माण्हू धंधो ई करनि, ज़रूरी न आहे कि रोटी बचे। जो आत्मा में जो विशेषता अगरि सुठी हुजणी चाहिए, वो ख़राब हुनमें न वञणो, इहो ध्यानु रखो। लेकिन हिन समय जे हिसाब सां परमात्मा असांखे चए थो, चलो कुछ भी न, कोई माण्हू धंधो नथो करे, पढ़ाई लिखाई नथो करे, घर जो कमु नथो करे, कुझु तो सुठी ॻाल्हि कंदो हूंदो न पंहिंजे जीवन में। सुठी ॻाल्हि खे ध्यान में रखी करे हुन माण्हू सां संतुष्ट रहो, पंहिंजे मन खे शांत करो कि चलो ठीकु आहे इहो त करे थो, ऐं हुनखे हुन विशेषता सां हुनखे ॾिसो, हुनखे संबंध में रखंदो, तो धीरे धीरे हुनजी ये भी विशेषताएं भी ईंदियूं। अगरि तूं सम्झ वेंदसि कि हिन समय आत्मा में शक्ति न आहे, गुण, तॾहिं त भॻवानु आयो आहे न। लेकिन असां भॻवान खे बि यादि कंदसि, ऐं हिन समय जेको माण्हू कंहिं बि ज्ञान में वञे थो, कंहिं बि भक्ति करे थो, कंहिं बि गुरू वटि वञे थो, जो करे थो न, भॻवान सां कंहिं रीति बि जुड़ियल आहे न, हुनखे जोड़ो। अगरि तुंहिंजे टिकाणे न वञे, जे मंदिर न वञे, ये ज्ञान में न वञे, इहो ज्ञान न ॿुध, ये सत्संग न ॿुध, सभी सत्संग ज्ञान त सभी सुठी राह ॾेखारींदा आहिनि, पर त बि बाबा चए थो कि अगरि वो आत्मा खे हुन ज्ञान, हुन सत्संग, हुन भक्ति, हुन व्रत जप सां आत्मा की शांति मिले थी, सुठो लगे तो, हुनजो जीवन परिवर्तन थिए थो, त असां हुनखां वंचित छो करूं? नंढा न असांजे घर में त न थींदो आहे इहे सभु, असां त गुरू खे ई मञंदा आहियूं, असां त देवी खे ई मञंदा आहियूं, असां त हिनखे ई मञंदा आहियूं। हाणे हुनखे हुन देवी सां शक्ति नथी मिले, हुनखे हुन सां शक्ति थी मिले, हुनजी ॻाल्हि सम्झ में अचे, त करण ॾियो न। हुनमें तव्हांखे छा थो थिए? ग़लति कमु त नथो करे। टोटल असांखे कोई बि माण्हू ग़लति कर्म में न फसे, इहो ध्यानु रखिणो आहे। बाक़ी नथो पढ़े, चलो ठीकु आहे, पंहिंजे पाण उथे खाए पिए, कम से कम जीवन भर बि सुठी रीति कुझु त कंदो घर में वेही। हिन रीति असांखे सभिनी संस्कारनि सां बि सोचे। हिन समय माण्हू दुखी परेशान छो आहे?
संतुष्ट न रहे, खुद सां खुद जे जीवन में भी संतुष्ट न आहे। माण्हू खुद जे जीवन में खुद चए कि असांखे हीअ पढ़ाई करणी आहे, हीअ हेॾे नौकरी धंधो करणो आहे, इहो कमु करणो आहे, वो करनि था शौक़ सां, लेकिन हुन में भी संतुष्ट है। क्योंकि इच्छाएं देखा देखी हिनखे आहे, मूंखे कीअं हुजे, लेकिन बाबा चवंदो आहे पंहिंजी घोट पर नथो चए, तूं वटि छा थी, तव्हां वटि छा अथव, जो तव्हां वटि अथव, जहिड़ो तन, जहिड़ो मन, जहिड़ा संस्कार, जहिड़ा संबंधी, जो तव्हां वटि आहे न, उनजी अगरि तव्हां सुठी रीति यूज़ कंदव न, तो तव्हां चवंदव मूंखां भाग्यशाली ॿियो कोई बि न, मूंखां सुठो ॿियो कोई बि न। हर मनुष्य आत्मा खे उहो ई सभु कुझु मिलंदो आहे जो हुनजी इच्छा हूंदी। अगर तव्हां ध्यान सां पंहिंजे जीवन खे ॾिसो न, त तव्हांखे अॼु उहो ई सभु कुझु प्राप्त अथव जो तव्हांजी कल्ह इच्छा हुई, उहो तव्हां वटि अॼु आहे। तव्हां ध्यान सां ॾिसो। लेकिन अगर तव्हां ॿियनि खे ॾिसंदव, ॿियनि जे जीवन में ध्यानु ॾींदव, त तव्हां वटि जो अॼु आयो आहे, तव्हां कल्ह इच्छा कई, अॼु भॻवान तव्हांखे ॾिनी, त तव्हां हुनजी वैल्यू नथा रखो, तव्हां वरी ॿियो कुझु ॿियनि जा ॾिसी करे सोचो था मूं वटि बि ईअं, मूं वटि बि ईअं हुजे, कल्ह उहो बि तव्हांखे मिली वेंदो, लेकिन उहो बि तव्हांखे पसंदि न ईंदो, छोकी तव्हांजी जो असली इच्छा हुई उहो अॼु तव्हां वटि आहे। अगर तव्हां ॿियनि खे ॾिसी करे शौक़ था रखो, असां वटि बि हुजे, असां वटि बि हुजे, त तव्हांजी इच्छा न आहे, उहो थोरे समय तव्हांखे परां खां सुठो लॻे, त लेकिन उहा चीज तव्हांखे मिलंदी त तव्हांखे सुठी न लॻंदी। पर बाबा चवनि था कि पंहिंजी घोट त नथो करे, तव्हां वटि छा अथव, छा अॼु तव्हां वटि खाइण लाइ अथव, पाइण लाइ अथव, जीवन में जो कुझु बि आहे न, उहो ई तव्हांखे खपंदो हुयो। ऐं हुनखे ॾिसी करे, हुनखे यूज़ करे जीवन में सीधा ख़ुशि रहंदव, संतुष्ट रहंदव, त तव्हांजे जीवन में तव्हांजो जीवन सफल थी वेंदो, तव्हांखे जीवन जीअण में मज़ो ईंदो। अॼुकल्ह त कंहिं वटि छा आहे, कंहिं वटि छा आहे, सिर्फ़ु परां खां सुठो थो लॻे। ॾिसो अॼुकल्ह माण्हू वेंदा आहिनि ॿाहिरि बाज़ार में, शोरूम में, परां खां कपिड़ा सुठा था लॻनि, अॻियां वञी ॾिसो त बिल्कुल भी समझ में अॼुकल्ह सिर्फ़ु परां खां ई चीजूं सुठी लॻनि। ईअं माण्हुनि जो कंहिंजो बि जीवन आहे, कंहिं वटि पैसो आहे, कंहिं वटि सुठी डिग्री आहे, कंहिं वटि सुठो जॉब आहे, किथे बि कोई बि हुजे, कोई अमेरिका में बि हुजे न, सिर्फ़ु परां खां ॾिसण ऐं ॿुधण में सुठो लॻंदो आहे। लेकिन अगरि अॼु तव्हां अमेरिका पहुची त तव्हांखे बिल्कुल भी मज़ो न ईंदो। अॼु तव्हांखे उहो ई नौकरी धंधो करणु, उहो ई डिग्री, उहो ई सभु कुझु प्राप्त थी वञे, जो तव्हांखे पढ़ण ॾाढी सुठी थी लॻे, तव्हांखे मज़ो ई न ईंदो। असांखे खपे ई न, सिर्फ़ु परां खां ॾिसण में सुठी थी लॻे। छोकी जीअं शोरूमनि में लाइट हूंदी आहे, त लाइट ॾिसी ॾाढो चीज चमकदी आहे, लेकिन अॻियां हुन कपिड़े में लाइट न हूंदी आहे। वही दुनिया में जो भी माण्हू चवनि था न असां ये था करूं, असां ये परां खां ॿुधण में सुठो आहे, लेकिन तव्हां जाते आहियो, जीअं आहियो, उहो सभिनि खां सुठी जॻह आहे, उहो सभिनि खां सुठो जीवन आहे जॾहिं असां हुनजी वैल्यू रखूं, जॾहिं असां हुनते ध्यानु ॾींदा। त अॼु बाबा साहिब छा था चवनि कि हर आत्मा जी विशेषता ॾिसी करे हुनजी संबंध में अचो, ज्यादा इच्छाएं न रखो। इच्छाएं रखंदव त कॾहिं भी जीवन में कुछ न रही सघो। तव्हांजा ॿार अगरि नथा पढ़नि, ठीक आहे, हुनजी जो विशेषता आहे, जेतिरो पढ़े थो हुनमें ख़ुशि रहो, संतुष्ट रहो। पंहिंजा ॿार ॾाढी शैतानी था करनि, ॾाढी मस्ती था करनि, ॾाढो परेशान था करनि, मतलब कुझु त सुठी ॻाल्हि हूंदी, वो ध्यान में रखी करे हुनखे संतुष्ट करो। असांजा संबंधी जहिड़ा बि आहिनि, जो बि आहिनि, हिसाब किताब त सुठो करणो ई आहे न। बाक़ी माण्हू उन ई घर में माण्हू छो थो पैदा थिए,
उन्हें घरनि माण्हुनि जी शादी छो थी थिए, उन्हें माण्हुनि सां उन्हनि जो संबंध छो आहे, हिसाब किताब किथों करणो, सभु सुठा आहिनि लेकिन हिन समय के समय उहो ख़राब थी वेंदा आहिनि, छोकी उन्हनि खे हिसाब किताब किथों करणो आहे। बाक़ी समय में ओड़ा जो ओड़ा ई थी वेंदा, माण्हू चवंदा न हाणे लड़ाई झगड़ो हाणे शांत थी वेंदो। ॻाल्हि सेकंड जी हूंदी आहे, सेकंड में आत्मा इनके पंहिंजो हिसाब किताब किथों करण लाइ क्रोध करणो पवंदो आहे, चिल्लाइणो पवंदो आहे, उहो सेकंड बि थियो सभु शांत थी वेंदा। क्रोधी खे पतो ई न हूंदो मां अहिड़ा शब्द बि चया, बाबा चए थो सभु हिसाब किताब किथों था करनि, लेकिन अगर तव्हां परमात्मा जी यादि में रहंदो और सभिनी जे लाइ सुठो सोचो, अगर तव्हां बाबा जी यादि में रहंदो सभिनी जे लाइ सुठो सोचंदो त तव्हां सुठा हिसाब किताब किथों कंदे बि बचियल रहंदो। अॼु माण्हू कंहिंजो सुठो नथो सोचे सघे, कंहिंखे ख़ुशि नथो ॾेई, ख़ुशी नथो ॾेई सघे, कंहिंजे लाइ सुठो सोचे ई नथो सघे, सोचे तो मुझसां बि ईअं थियो त हिन सां बि ईअं थियो। मां बि ॾाढी दुख ॾिसी करे हेॾी अॻियां वधी, इहो बि दुख ॾिसी करे अॻियां वधी, इहो छो दुख न ॾिसे, ईअं थोरी, इहो बि तो दुख त ॾिसे न, चालू थी हुनजे लाइ हुननि जे ॿारनि जे लाइ उल्टो सुल्टो सोचता। इहो छा आहे न माण्हुनि जे जीवन में अॼुकल्ह छो दुख परेशानी, छोकी माण्हू ख़ुदि ख़ुशि नथो रही सघे, ॿियनि जी ख़ुशी बि नथो ॾिसी सघे, ॿियनि जे लाइ बि चए थो तूं मूंसां ईअं कई तोसां बि ईअं थी, तूं मूंसां ईअं कई तुंहिंजा बि संबंधी तोसां ईअं कनि, वरी हुननि जे संबंधी बि पहुची। इन करे हिन दुनिया में ॾाढो संभली करे हलणो खपे, चाहे मां चाहे पीउ चाहे भाउ भेण कोई बि हुजे न, सभिनी सां सुठी रीति हलो, छोकी माउ पीउ बि कॾहिं न कॾहिं त चई सघंदा आहिनि न, तव्हांजा ॿार थींदा त तव्हांखे पतो लॻंदो, छोकी आत्मा आहे न, आत्मा दुख ॾींदी आहे त ॿी आत्मा खे चईंदी आहे, कुझु माउ पीउ चईंदा असां ॿारनि जो बुरो थोरी सोचे, लेकिन आत्मा जेकी तव्हांखे दुख ॾींदी आहे कॾहिं माण्हू हुनखे हुन समय पतो ई न हूंदो आहे मां हिनजी मां आहियां, मां आत्मा दुख जे कारण दुखी थी विया न, हिनखे नथो सम्झ में अचे, मां आत्मा हुनखे चईंदा हा तूं बि कॾहिं मां ठहींदी आहे त तोखे पतो लॻंदी ॿार कीअं संभालंदा, तूं मूंखे एॾो परेशान कयोसीं न, तुंहिंजा ॿार बि जॾहिं पैदा थींदा न तॾहिं तोखे पतो लॻंदी ॿार कीअं पालंदा, त हुन समय आत्मा दुखी आहे त ॿी आत्मा खे चए थी, हुन समय संबंध हुनखे नज़र ई न ईंदो की मां आहे पीउ आहे छा आहे छा, इन करे सभु संबंध चाहे पंहिंजे ॿार ई छो न हुजे, अॼु ॿार बि होशियार थी विया, त सही ॻाल्हि आहे अगरि तव्हां ॿारनि खे एॾो परेशान कंदव हाणे हुननि खां नथो थिए त बुढ़ापे में उहे ई तव्हांजी पालना कंदा, हुन समय उहो भुगतणो ई पवंदो, भुगतणो ई आहे हिते ई अथव, जीअं तव्हां पंहिंजे ॿारनि जी पालना कंदा संभाल कंदा वो अंत में तव्हांजे बुढ़ापे में तव्हांखे ॾिसणो ई आहे, हिन जन्म में या ॿिए जन्म में ॾिसणो ई आहे, बाबा चए थो जंहिंजी जो विशेषता आहे हुन विशेषता खे ॾिसी करे ॿियनि खे बि जीअण ॾियो, ख़ुदि बि सुख शांति सां जियो, ॿियनि जे लाइ सुठो न सोचे सघंदा आहियो त बुरो बि न थियो, तव्हां सां जो थियो हीअ न सोचो हिन मूंसां बुरो कई त हिन सां बि थिए, त माण्हू ॾाढो ख़ुशि थी वियो, अहिड़ा बि अक्सर जहिड़ा माण्हू हिन दुनिया में आहिनि जंहिंजो बुरो ॾिसी करे माण्हू ख़ुशि थी वेंदा आहिनि, अक्सर जी दुनिया आहे न, जेकॾहिं बाबा चए थो हाणे सभु कुझु परमात्मा खे ॾेई करे सदा ख़ुदि बि सुख शांति में रहो, ॿियनि खे बि सुख शांति ॾियो, ख़ुदि बि सदा दुआयूं ॾियो, ॿियनि खां बि दुआयूं वठो, अहिड़ा कर्म करो, अहिड़ी सोच सोचो, इहे अहिड़ा बोल बोलो, मूंखे सुठो लॻे ॿारनि खे माता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग, रूहानी बाप जी सभु रूहानी ॿारनि की
संस्कृति रूहानी मातृका वार्ता करती व्याख्यान गुड मॉर्निंग नमस्ते वरदान है इस समाज पुठिया परवानों थी सदा थियण वाला कोटन में कोई श्रेष्ठ आत्मा बाबा चेतो ॾिसो पूरे विश्व में कोटन में कोई में भी कोई आत्मा न समय जो बाबा आए हैं परमात्मा ने सृष्टि के उनकी पहचान सकती है। ये भगवान जो ज्ञान सब न उड़ी सकता ज्ञान मानो बुद्ध जान की मना करें अरे न जो ज्ञान न बुद्ध जी क्योंकि ये ज्ञान स्वयं परम पिता परमात्मा जी ने न ये ज्ञान बुद्धन बुद्धि करे समझी करे जीवन में धारण करे हलूं ये दुनिया में ॾाढे घट माण्हू करे ॾाढा ही घट कोटन में कोई ने भी कोई ऐसा आत्माओं ही परमात्मा जी ने ज्ञान की बुद्धि सकता है। बाकी ज्ञान तो सभी बुझ जाए है कोई भी हली वही सकते हैं लेकिन ज्ञान जो परमात्मा से ॾींदो जाते ॾींदो तो उन जगह ते भी सब न वही सकते। अॼु वैष्णो देवी हरिद्वार अमृतसर वगैरह पे कुछ न मालूम नहीं था लेकिन परमात्मा ये ज्ञान जाते भी नहीं है उससे सब न वही सकते सब न वही सकते ना जेका वेंदा है उन्होंने भी सब माण्हू समझी न सकता है कि ये ज्ञान जो यथार्थ अर्थ है वो सब बुद्धि भी न सकता है भाई वजनता बोले लेकिन सब ये ज्ञान बुद्धि न सकते और जेका बुद्धता है उन्होंने भी कोटन में कोई न ज्ञान खे समझी सकता है तो जेका समझता उन्होंने भी कोटन में कोई उनके यथार्थ जीवन में धारण करे पांच जीवन परिवर्तन करे ये ज्ञान बुद्धन सहज डालना है जिससे ये ज्ञान बुद्धन उनके वर्ग में बढ़ने की एंट्री मिलती है तो जिससे ज्ञान बुद्धि करे पांच जीवन परिवर्तन कर दो उनके उते उच्च पद पाईंदो और जेको ॿियनि खे बि ॿुधाईंदो उहो हुन खां बि उच्च पद पाईंदो इन करे प्रतिष्ठित आत्मा समझी करे परमात्मा खे यादि करे पंहिंजे सभी स्वभाव संस्कारनि खे परमात्मा जी यादि में परिवर्तन करण वारा लोग ना बाप परमात्मा से मिलन मनाइण हुन सां प्राप्ति करण ये मौज में रहण वारा ही मौज में रहण ही हिन समय की विशेषता है। संगम हिन संगम युद्ध की छा विशेषता है ये जेको दुनिया में समय तो हले न हिन समय स्वयं परमात्मा हिन सृष्टि ते आए तो हिन समय की विशेषता है कि सदा परमात्मा के मिलन मेले में खुद की आत्मा समझी करे नशा मिलन बनाए नशा प्राप्ति कर अच्छा और मौज में रहो अच्छा ओम शांति बाबा की याद करो